खिपरो जो सूफ़ी बुज़ुर्ग बैरंबरी जे सालियाने मेले ते सिंधी सकाफ़ती रांदि मल्ल जा चोटिया मुक़ाबला थिया, जंहिंमें पहिरीं, ॿिए ऐं टे जोड़ जे मल्ल पहलवान संदराबाद जे ज़ोर आज़माई कई। सख्त मुकाबला मेले में शरीक माण्हुनि बाख न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मेले बाबति चयो त हाँ भई, तव्हां मेले जी तारीख़ जे बाबति पुछो था त मेलो क़दीमी मेलो आहे। मुंहिंजे ख़्याल में त 1933 खां ई मेलो लॻंदड़ आहे। अंग्रेज़ जे दौर खां वठी जॾहिं वाह बि कोन हूंदा हुआ, ही रोड बि कोन हूंदा हुआ। 308 सालियानो उर्स मुबारक आहे दरगाह बैरंबरी जो, जेको राति 40 फुट काठे मच खे दरगाह गादनी छण जेका सो गुल करे इफ़्तिताही तकरीब कई आहे। हींअर माशाल्लाह घोड़ा बि हलनि पिया था, पूरी सिंध जे कुंड कुर्छ खां घोड़ा बि आया आहिनि। घोड़े सवारी जो शौक़ु वधियो आहे या घटियो आहे? इन हवाले सां घोड़े सवारी जो शौक़ु रखंदड़ नौजवान जो चवणो त शौक़ु आहे ऐं असांजे वॾनि खे बि हो, पोइ वरी विच में थोरो गैप अची वियो, हाणे असां बि कयो आहे। पर हींअर असां जेको मेलनि में वञी ॾिठो आहे, तमामु बहितरीन शौक़ु थी वियो आहे, वधी वियो आहे, जाम वधी वियो आहे शौक़ु, अॻे खां जाम वधी वियो आहे। ऐं घोड़े जो शौक़ु बि भलो आहे ऐं असांजी दोस्तनि खे सलाह आहे त घोड़े जो शौक़ु कयो वञे, ॾाढो भलो शौक़ु आहे। भला घोड़ा त जंहिंजा पेर भला हुजनि उहो भलो आहे, बसि जेको हलण में भलो हुजे उहो आहे। बाक़ी वसूं आहिनि, नसल आहिनि। असांजा बि मुंहिंजे मामे जो मोर नसल मशहूरु घोड़ा आहिनि, असांजे इलाइक़े जा मुंहिंजे मामे जा आहिनि।